जंडाला बिरादरी मां मोहनलाल जाम साहब का जी 24 दिसंबर से राहुल कुमार जो सकरन जो रवासी हो शेवादारी हिकिड़ो नंढड़ो मासूम हो हू उते असां ॿुधोसीं त कंध बि मथे कोन करे हलंदो पंहिंजी शेवा उते कंदो मंदिर में वञी उते मंदिर में जॾहिं वियो आहे त उतां हू गुम थी वियो आहे घर सामान जा पैसा वठी सामान ॾेई ऐं उतां वियो त गुम थी वियो आहे हलियो ई 12 ॾींहं गुम रहियो यको गुम रहियो उन खां पोइ ऐं 7 ॾींहंनि खां पोइ इनकी लाश मिलियो आहे लुंडे शाख मां उन खां पोइ को बि माना पुलिस जे चाहे हा ओॾी महिल वठा करे त शायदि राहुल ज़िंदा मिलिया कुझु मिनट ऐं रुॻो इनखे आसर न रहायो ऐं तशदुद थियल हिते अखि निकितल वार पटियल ऐं तमामु कमु ख़राबु थियो वीचारे सां असांखे इंसाफ़ खपे असां एसएसपी साहब खे चवंदा असांखे इंसाफ़ खपे असां चुप न वेंदासीं चुप जीअं त सॼे सिंध खे ख़बर आहे राहुल कुमार जे राहुल कुमार सां नाइंसाफ़ी थी आहे उनखे क़तल करे जेको आहे सो उनजो लाश शाख में ॿोड़ियो वियो इहो असांजे लाइ वॾी दिलादारी थी आहे असां सॼी क़ौम जी जेको बि जंडावड़ा बिरादरी असांजी सॼी सिंध में आहे उन सभिनीनि जी हिकिड़ो त असांखे वॾो ॾुख इहो थियो जो हू असांजी बिरादरी में शेवादारी हुयो जीअं तव्हां मुला थींदा आहिनि या मौलवी थींदा आहिनि तीअं असां में ईअं पंडित हुयो हिकिड़ो हीअ असांजे दर्ज़गाह हीअ असांखे सबक़ु ॾींदो हुयो असांजे दीन जी असांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदो हुयो सभिनीनि खे ऐं उते हीअ असांजे सकरेंड में मंदिर जो शेवक बि हुयो ऐं जेको आहे सो चाबी बि इन वटि हुई ऐं हीअ उते सत्संग बि कराईंदो हुयो जंहिंमें सभु ॿिया बि दीवान बिरादरी जा बि उते माण्हू ईंदा हुया ऐं उनखे ॿुधंदा हुया बहरहाल उन खां पोइ हाणे छा थियो जो राहुल अचानक जेको आहे सो मंदिर मां या मंदिर जे ॿाहिरां या हितां किथां गुम थी वियो ठीकु आहे उन खां पोइ 12 ॾींहं उहो गुम रहियो ऐं उनखे उनजे माइटनि खे दिलासा मिलंदा रहिया त तव्हांजो राहुल तव्हांखे मिली वेंदो तव्हांजो राहुल तव्हांखे मिली वेंदो असांजे जंडावड़ा बिरादरी में को बि न थियो छो जो हुन दिलासा ॾिना रहंद 12 ॾींहं थी विया उन खां पोइ उनजो डेड बॉडी मिली सराड़ी जे हिकिड़े शाख मां ऐं उन ते जेको आहे तशदुद बि थियल हुयो पुठनि ते धक लॻल हुया हिकिड़ी अखि निकितल हुई नंढड़े जा वार न हुया असांजे शहज़ादे खे क़तल करे ईअं उछलियो वियो असांखे वॾी दिलादारी थी आहे असां हर ॻाल्हि में असां ॿिजल सां गॾु आहियूं हुनजे वालिदनि सां गॾु आहियूं हुनजे अम्मा सां गॾु आहियूं जानी तौले माली जेके बि असांखे हुकुम कंदा असां पंहिंजो जिते बि एहतियात चवंदा उते असां पहुची वेंदासीं असांजो मुतालबो इहो अथई त हिन जे राहुल जे कातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे ॾिसो जीअं त टेक्नोलॉजी जो ज़मानो आहे खून त कंहिंजो ईअं लिकी नथो सघे 12 ॾींहं गुज़रण खां बावजूदि अॼु हिनखे महीनो अची थियो आहे अञा त कातिल त छा पर हुनजा पेर बि न लधा आहिनि असांखे वधि में त असांखे ॿुधाइनि त सही त कातिल केरु आहिनि केरु न त असांजी बि बेचैनी ख़तमु थिए असांखे त चलो घटि जेको राहुल जे माउ ऐं पीउ ते गुज़रंदो हूंदो उन त केरु सोचे उनजा अहसास न हूंदा उनजी अम्मा उनजी भेण उनजा ॿाहिरि राहुल शहज़ादे जो जेको आहे सो हींअर निकाह बि थियण वारो हुयो उनखे बेदर्दगी सां क़तल करे लाश में कंहिंखे ॿोड़ियो वियो आहे माण्हुनि मां सम्झा थो इंसानियत निकिरी वई आहे असांजो मुतालबो इहो अथई त हाणे राहुल जे कातिलनि खे जल्द खां जल्द जेको आहे सो गिरफ़्तार करे साम्हूं करे असांजी दिली सुकून ॾिनो वञे